नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मंगो पीर में काराण इल्ज़ाम हेठि चइनि भाउरनि पंहिंजी शादीशुदा भेण ऐं वेझे माइट खे तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो आहे। गैरत जे नाले ते चइनि भाउरनि पंहिंजी शादीशुदा भेण ऐं वेझे माइट खे तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त औरत दर्द बीबी ऐं संदसि माइट मुख़्तियार जे क़त्ल में मुलविस चइनि जवाबदारनि जूं घरवारियूं पुलिस जी हिरासत में आहिनि। जंहिं पुलिस खे ॿुधायो त राति देर सां मक़दूल मुख़्तियार पंहिंजे माइट औरत दर बीबी जे घर हुन सां मिलण आयो, जंहिं जे बारे में दर बीबी जे भाइरनि खे ख़बर पई त हुन उते पहुची विया। पुलिस जो हिन हवाले सां वधीक चवण त मक़दूल मुख़्तियार जवाबदारनि सां हाथापाई करे भॼण जी कोशिश कई, पर जवाबदारनि खेसि पकड़े तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। हिन खां पोइ चइनी जवाबदारनि पंहिंजी भेण दर बीबी खे बि तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।